अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो, महिरबानी। वडेरा केॾांहुं पियो वञी? हसन जी हारी कार्ड जी रक़म आई आहे, उहा वठण पियो वञा। वडेरा कार्ड हारी ऐं रक़म जेको आहे वडेरो ऐं ज़मींदार वठण थो वञे, इहो कीअं? हसन अली सिंध सरकार ऐलान कयो आहे त हारियुनि खे ॿिज ऐं भाण जे लाइ 14,000 ॾियनि था, उहे वठण पियो वञा। वडेरा इहो त ज़ुल्म आहे। कार्ड हारीअ जो वठण ज़मींदार ऐं जागीरदार पियो वञे, इहो हारियुनि जे हक़नि ते धाड़ो आहे, फरेब आहे, धोखो आहे, कूड़ आहे, ठगी आहे। कुझु बि हुजे, फ़ाइदो मिले थो त वठंदासीं। वडेरा, छा इहे पैसा अवां हारियुनि में तक़सीम कंदव? छो इहा रक़म हारियुनि जे पीउ जी आहे जो उन्हनि में तक़सीम कयां? गरीब हारियुनि जे हक़नि ते धाड़ो हणी उन जे पघर जा पैसा अवां जहिड़ा वडेरा, अवां जहिड़ा जागीरदार, ज़मींदार, भोतार खाइनि। तव्हांखे कुझु शर्म, हया ऐं गैरत कोन्हे? गैरत छा जी? सरकार थी जे वठंदासीं। वोट कंहिंखे था ॾियो? उन्हनि खे था ॾियो न, त पोइ उन्हनि सां ॻाल्हायो। सरकार हारियुनि जो नालो इस्तेमाल करे पैसा वरी वडेरनि खे थी ॾिए। इन सरकार खे शर्म अचणु घुरिजे। इन सरकार जे लाइ हाणे हारी मज़ाहमत कंदा, हारी जाॻिया, हारी ॾे भॼ वडेरा भाड़ी ॾे। अहिड़ी सरकार खे शर्म। गरीब हारियुनि सां नाइंसाफ़ी थी करे, उन्हनि जा पैसा अवां वडेरनि ऐं जागीरदारनि खे थी ॾे। हीउ धोखो आहे, हीउ ज़ुल्म आहे, हीउ नाइंसाफ़ी आहे। हिन मुल्क में जेको आहे हारियुनि ऐं आबादगारनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे। अबो वाकई सिंध जे हारियुनि सां वॾो ज़ुल्म आहे। असां ॾाढो ज़ुल्म था कयूं न गरीब हारियुनि सां। असांखे शर्म अचणु खपे। ई हारी कार्ड इन ग़रीबनि जो हक़ आहे। मां लानत थो कयां इन कार्ड ते। मां इन कार्ड जा पैसा न वठंदुसि ऐं मां सभिनी सिंध जे ज़मींदारनि खे इहो अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे तव्हां सभु न वठो कार्ड। ऐं इन हारियुनि जो हक़ आहे, इन मज़लूमनि जो हक़ आहे। सिंध हुकूमत खे बि असीं अपील कंदासीं त 55 अरब सब्सिडी ॾियनि ऐं ग़रीबनि ऐं पोरतनि खे रिलीफ ॾियनि। हिन हारीअ मुंहिंजूं बाक़ी अखियूं खोले छॾियूं। हीउ हारी कार्ड न पर ज़मींदार कार्ड आहे। ज़मींदार कार्ड शर्म आहे।